ब्रेकिंग न्यूज़ भिचा मटियारी ज़िले के सीनियर सहाफ़ी ऐं PFU जे वर्कर्स यूनिट मटियारी जे सदर अब्दुल गफूर मेमण जे घर मथां डिवाइस माफ़िया जे सरपरस्त ऐं जुआ जा अड्डा हलाईंदड़ पारां हथियारबंदनि सां गॾु घर ते हमिलो कयो आहे। संदनि फर्ज़ंदनि खे ज़बरदस्ती खंबे खणी वञण जी कोशिश कई आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे भिचा खां सज्जाद मेमण। जी सज्जाद, वधीक तफ़सील खां कजो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, ज़िले मटियारी के सीनियर सहाफ़ी पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स यूनिट मटियारी के सदर अब्दुल गफूर अता भाऊ मेमण के घर मथां डिवाइस माफ़िया के सरपरस्त ऐं जुआ जा अड्डा हलाईंदड़ पारां हथियारबंदनि सां गॾु घर ते हमलो करे संदसि फर्ज़ंद खे ज़बरदस्ती खंबे खणी वञण जी कोशिश कई आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतियाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जंहिंमें सख़्तु नारेबाज़ी कई वई, जॾहिं त PFU वर्कर यूनिट मटियारी के सदर अब्दुल गफूर अता भाऊ कादर लाखो 111 भयो, शाहिद हुसैन मेमण, इशफाक बुलेदी, अख्तियार मीर, सज्जाद मेमण समेत ज़िले मटियारी के सहाफ़िन एहतिजाज में शिरकत करे सख़्तु नारेबाज़ी कई आहे। उन हवाले सां सहाफ़ी बिरादरी IG सिंध, DIG हैदराबाद, SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त सीनियर सहाफ़ी अब्दुल गफूर अता भाऊ मेमण जे घर मथां चढ़ाई करे सख़्तु संदसि फर्ज़ंद खे खंभण जी कोशिश कंदड़ जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। जी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।